जी दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं BMTV जी पिकनिक पार्टी आहे जेका बख्शण मेहराणवी साहब जो पंहिंजो चैनल आहे, यूट्यूब चैनल। ऐं असां सां गॾु आहे बख्शण मेहराणवी जी साहब। जी जी अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद सदा मौजूद। BMTV जे लाइ साईं छा चवंदव, अॼु तव्हां इहो कीअं पाण पार्टी अरेंज कई? साईं BMTV जो ही नओं आगाज़ आहे ऐं असां हाणे BMTV न्यूज़ बि उनखे बि इस्टेब्लिश कयो आहे। सो मूं चाहे पियो त BMTV न्यूज़ जी इफ़्तिताह में पहिरीं असां पंहिंजे आर्टिस्ट आहिनि, होस्ट आहिनि, राइटर्स आहिनि, अञा कुझु महिमान अचणा आहिनि ऐं उन्हनि सां हिकिड़ी पार्टी रखूं हिते। हाणे हिते मैंगो पार्टी बि आहे ऐं पूल पार्टी आहे, गाना आहिनि, म्यूज़िक आहे, डांसिंग आहे। सो असांजे सॾ ते वॾा नाले वारा आर्टिस्ट, होस्ट ऐं मेल फीमेल सभु गॾु थिया आहिनि। जेको अरेंजमेंट कयो आहे आमिर शाह साहब ऐं तव्हां मिली करे? जी जी, आमिर शाह ऐं असां, ही मुंहिंजो यार आहे आमिर शाह, असां गॾिजी करे इहे जेको आहे सो ज़बरदस्त अरेंज कयो आहे। ॾाढो मज़ो पियो अचे। इलाही टाइम खां पोइ आर्टिस्ट असीं सभु गॾु थिया आहियूं BMTV ऐं वरी अहिड़े फितरी माहौल में। माशाल्लाह, पूल बाय, मैंगो पार्टी बाय, लाइव बारबेक्यू बाय, लाइव म्यूज़िक बाय, लाइव माइक सेशन बाय। हिते असीं सभु पंहिंजो हिकिड़ो कचहरी कंदासीं, सभु दोस्त आयल आहिनि, ॾाढो इंजॉय कंदासीं इंशाल्लाह। बिल्कुलु बिल्कुलु। साईं दानिश हैदरी साहब बि असां सां गॾु आहे। जी साईं, छा चवणु चाहींदव अॼु जी पिकनिक पार्टी लाइ? जीअं त मां बेसिकली दुबई में हूंदो आहियां, अॼु BMTV तरफ़ां बख्शण साहब जी महिरबानी आमिर शाह जी, अॼु सम्झो त तमामु ख़ूबसूरत हिकिड़ी कूल पार्टी आहे, मैंगो पार्टी आहे, तमामु ज़बरदस्त मज़ो पियो अचे, ख़ूबसूरत आर्टिस्ट बि मौजूदु आहिनि। अहिड़ा प्रोग्राम असां दुबई में ॾिसंदा हुआसीं, बट फस्ट टाइम मां सिंध में अची करे कराची जहिड़े शहर में ख़ूबसूरत मज़ो पियो अचे ॾाढो। ऐं ईअं ई माण्हू हिक ॿिए जी मालिकी कंदो त माण्हू अॻिते वधंदा। आर्टिस्टनि जी मालिकी थियणु खपे, जेके इदारा वॾा आहिनि उन्हनि खे बि इहो थियणु खपे त पंहिंजे एम्प्लॉयनि खे वठी करे अहिड़ियूं पार्टियूं कराई वञनि। हीअ उहा छोकिरी आहे जंहिंजे लाइ बेचई जो लक़ब आहे। उहो केॾी न बेचई आहे, तव्हां गानो ॿुधो हूंदो, जंहिंमें मॉडल हुई ऐं हर जाइ पिनी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। इहो फरहान बलोच लाइ आहे जेको हाणे अमेरिका में वेठो आहे। तानिया असां सां गॾु आहे। जी अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? जी बिल्कुल ठीक ठाक, बड़े अरसे के बाद आप नजर आई हैं, वो भी फार्म हाउस में। हाँ, बस अपने लोगों ने फिर दोबारा काम स्टार्ट किया है, तो फिर मैं भी इनके साथ, अपने ग्रुप के साथ, अपने पुराने लोगों के साथ दोबारा आ गई और इनका बहुत शुक्र अदा करती हूँ, महेश का और आमिर शाह का, बख्शी साहब का। BMTV की जानिब से मुझे तीसरा ये शो मिला है, उनके साथ मैं आई हूँ, बड़ा मज़ा आ रहा है। पिकनिक भी है, आप देख सकते हैं कि पूल पार्टी भी है हमारी, म्यूजिकल पार्टी भी है, मैंगो पार्टी भी है, बारबेक्यू पार्टी भी है। सब चीज़ें हैं, एंजॉय करें अपने पुराने दोस्तों के साथ माशाल्लाह से। और आपके साथ तो मैंने बहुत माशाल्लाह से काम किया, आप बहुत सीनियर है माशाल्लाह से, और खुश रहें आप। नाज़रीन, तव्हां ॿुधाईंदा हलूं त तानिया जेका आहे उहा असां हिकिड़े ड्रामे में भी कम कयो है, ईद प्ले था शायद। ईद प्ले था, तारिक कुरैशी साहब का लिखा हुआ, असलम भुट्टो उसके डायरेक्टर थे। और उसमें क्योंकि ये उर्दू स्पीकिंग है तो इनको राइटर ने गूंगी दिखाया था। सारे ड्रामे में गूंगी थी और हम सारे सिंधी प्ले था ज़ाहिर, तो बहुत अच्छा। लेकिन माशाल्लाह से बहुत अच्छा किया और बहुत अच्छा रिस्पांस मिला, बहुत अच्छा प्यार मिला, आप लोगों का मोहब्बत मिली। और जो पुराने लोग होंगे व्यूअर, न्यू जनरेशन को पता नहीं होगा, लेकिन ये बहुत पुरानी मॉडल है और KTN के दौर की शुरुआती दौर की माशाल्लाह से। वो दौर अलग था, जी जी, अब ये दौर अलग है। ये दौर इसका है सोशल मीडिया का। लेकिन हम फिर भी घुसने की कोशिश कर रहे हैं इसमें, जो बात है माशाल्लाह से। नहीं, थैंक यू सो मच, आपसे मिलके बहुत अच्छा लगा, काफी अरसे के बाद मुलाकात हुई आपसे। और आप तो बहुत सीनियर है, आप अभी भी माशाल्लाह। मैं तो फिरौन के दौर से काम करता, बहुत सीनियर। साथ ही काम किया है, साथ ही काम किया, लेकिन सीनियर है ना, अभी तक काम कर रहे हैं माशाल्लाह से। अपने आप को फिट रखना भी बहुत बड़ी बात है। आपने भी फिट रखा है माशाल्लाह, बड़ा फिट रखा है। थोड़े से हम मोटे हो गए। वो मोटे नहीं, वो सेहतमंद कहते हैं उसको। सेहतमंद हो गए। थैंक यू सो मच, अल्लाह हाफिज। तो सबा खान असां सां गॾु आहे। सबा खान, कैसा महसूस हो रहा है? आज सारे अपने लिए इकट्ठे हुए, वैसे तो शोज में, प्रोग्राम में, ड्रामों में इकट्ठे होते हैं, लेकिन आज अपने लिए सब आ रहे हैं। बहुत अच्छा है, बहुत अच्छा भी लग रहा है। और हम लोगों की ज़िंदगी जो है वो अल्हम्दुलिल्लाह हम इंजॉय भी करते हैं, घूमते फिरते भी हैं। और ख़ास तौर पे मैं तो जो भी कमाती हूँ अपने ऊपर लगाती हूँ, घूमती फिरती हूँ। ज़िंदगी इसी का नाम है, खाए पिए घूमे फिरें। इन्वेस्टमेंट पॉइंट ऑफ व्यू से लाइफ को एंजॉय ज़रूर करें, मतलब चीज़ें सेव करें, लेकिन अपनी ज़ात पे भी लगाएं। वो कहते हैं ना कि जो खाता है इंसान जो लगाता है, और जो अल्लाह की राह में बिलखुसूस आपने दिया होता है वही आपका अपना ज़ाती माल होता है। बहरहाल हम यहाँ पे मौजूद हैं, बहुत अच्छा लग रहा है BMTV की तरफ आज से। आपने ड्रेस भी ये अमेरिका वाली पहनी हुई, ये शूज भी मैंने वही के लिए हुए। अच्छा। और ये पोलो की शर्ट जो है ये भी मैंने वही के लिए हुई है। पोलो के कमर्शियल भी कर दिया फ्री में। बस अल्हम्दुलिल्लाह। सही, नहीं, बिल्कुल। थैंक यू, आप माशाल्लाह बहुत सीनियर हैं
अल्लाह ताला आपको इज्जत दे, बहुत अच्छे मेरे फ्रेंड हैं, आपके लिए बहुत सारी दुआएं। सभु भला असांखे सीनियर था चवनि आज सीनियर से मुरादे काम में अल्लाह ने आपको बहुत नाम इज्जत काम में मकाम किया दिया है, आपकी वैल्यू आपका लेवल ही हमें अलग ऐसा है। लग रहा है हम फिरौन के दरबार में कॉमेडी करते थे, नहीं उसको यार, हंसाते थे। यू आर अ नेक्स्ट लेवल माशाल्लाह, इतने यू आर अ पुराने- ब्रांड ऑफ अ वर्ल्ड। वाह ये आए हेॾा दोस्तों ही दोस्त तयारी में आया आहिनि स्विमिंग पूल में वञण जे लाइ। जी दोस्तों ही सभु दोस्त इंजॉय करे रहिया आहिनि। मुनीर महर, अज़मतुल्ला कुंबर साहब भाई कपिड़नि सुधो ई लही वियो आहे। हेॾा सबा ख़ान बि तयारु थिए पई। हेॾा अली रज़ा कट पर सां बीठो आहे। अली रज़ा कीअं महसूस थी रहियो आहे? सॼी संगत पुराणी गॾु थी आहे। काफ़ी अरसे खां पोइ गॾु थी आहियां, ॾाढो मज़ो थो अचे ऐं गर्मी जे हिसाब सां इहो हिकिड़ो इवेंट रखणु ज़रूरी हुयो, जंहिंमें बख्शण भाई जो माना थैंक यू त हुन सभिनी खे गॾु कयो ऐं हिकिड़ो बहितरीनु इवेंट रखियो अथनि ऐं एंजॉय कयूं था पिया, मज़ो थो अचे ॾाढो। BMTV आहे DMTV ऐं सभु पुराणा यार गॾु थिया हुआ। बिल्कुलु 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 असां सां गॾु हाणे जेको आहे नोमी कुल्फाम भाउ, तव्हां ॾिठो न ॾिठो हूंदो स्क्रीन ते, जो हीउ डायरेक्टर आहे ॾाढो ज़बरदस्त, जंहिं गानो बि तव्हां ॾिठो हूंदो जंहिंमें सनम बलोची, मूंखे जोगी हणी ॾे तूं धारो, उनजो डायरेक्टर आहे ही। ॿिया बि अलाए केतिरा ई गाना ठाहिया हूंदा ऐं पुराणा माण्हू सभु ॾिसंदा, अरे नोमी कुल्फाम हाणे ईअं थी वियो आहे, तो ईअं छो थी विया, तव्हां कीअं थी विया? इहो था वक़्तु माण्हू खे मटाए छॾींदो आहे, चवंदा आहिनि त इंडस्ट्री में ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेतिरो अर्सो रहियासीं त उन इंडस्ट्री जे हिसाब सां असीं पोइ वरी ॿाहिरि वञणु थियो त पोइ वक़्त सां गॾु पंहिंजो पाण खे बदिलाईंदा रहियासीं। हाणे तव्हांजे साम्हूं आहियूं। वाह वाह सही आहे, ईअं बि भला होता।